राजनवामी न्यूज़ में खबरुनि सिलसिलो जारी है। इन वक्त खैबर मां ख़बर ॾींदा हलूं त खैबरानी हद पुलिस जी हिकु वॾी कार्रवाई हैदराबाद खां वेंदड़ टंडो आदम कार नंबर D1606 शराब समेत गिरफ्तार करे वरितो। खैबरानी पुलिस खैबर खां टंडो आदम रोड टेलीफोन एक्सचेंज वटि राति जो 1 बजे खैबरानी पुलिस हद जो SHO तस्लीम अहमद भुरगड़ी ऐं संदसि स्टाफ पुलिस नाकाबंदी करे हैदराबाद खां टंडो आदम कार खे रोके तलाशी वरिती त 10 कार्टून पके शराब जब्त करे वरिता। कार्टूननि मां 336 बोतलूं पके शराब जो बरामद ऐं 2 जवाबदारनि वसीम कच्ची वल्द नदीम कच्ची फारूक मेमुण वल्द हाजन मेमुण खे गिरफ्तार करे मनशात हदूद आर्डिनेंस मथां कलम नंबर 34 गुनाह नंबर 555 43 एक ही केस दाखिल करे चालान करे छॾियो। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।